पीरवसण में सिविल सोसाइटी ऐं हाजाणा बिरादरी पारां कोर्ट ॾिजी में कुछ ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल कयल मासूम नींगर अली रज़ा हाजाणो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी शहर जे मुख्य चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। रैली जी अॻवानी फ़क़ीर रहीम बख्श हाजाणो, ख़ैर मोहम्मद आमिर, फ़क़ीर मुश्ताक अहमद हाजाणो, शाहिद खान हाजाणो, मौलवी गदा हुसैन हाजाणो, डॉक्टर गुलाम मुर्तज़ा जमाली, नियाज़ हुसैन हाजाणो, अमीर अली हाजाणो, सज्जाद हुसैन चांडियो, अली गोहर डीपर, जुल्फ़कार अली हाजाणो, गुलाम अकबर राजभर, असद अली उर्फ अच्छू हाजाणी हाजाणो, मौलवी इकराम मुर्तज़ा हाजाणो, निसार हाजाणो, अदनान अली, रोहेल अली, यासिर अली, जफर अली, मल्हा अमजद अली हाजाणो, रईस हबीबुल्ला, एहसान अली, इमरान अली राजपर ऐं ॿियनि कई। इन मौके ते एहतिजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु ॻोठ ॾिजी भरिसां ॻोठ अली बख्श हाजाणो में मासूम नींगर अली रज़ा हाजाणो खे पुरस्कार नमूने अगवा करे खेसि बेदर्दी सां क़तल करे संदसि जो लाश घर भरिसां ज़मीन में छिलाए वियो। पर अफ़सोस जो हिकु हफ़्तो गुज़रण बावजूद बि कोर्ट ॾिजी पुलिस तोड़े SSP ख़ैरपुर मासूम नींगर जे कातिलनि जी ॻोल्हा में ऐं खेनि गिरफ़्तार नाहे करे सघी। पुलिस जी अहिड़ी सुस्त रफ़्तारी कातिलनि खे छूट ॾियण ऐं नाहक थियल क़तल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी ऐं मुज़ाहिरीन पारां कोर्ट ॾिजी पुलिस ऐं SSP ख़ैरपुर खे 72 कलाकनि जो चिताव ॾींदे चयो त मासूम नींगर अली रज़ा हाजाणो जा कातिल ॻोल्हे खेनि गिरफ़्तार न कयो त ज़िले ख़ैरपुर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरा करे धरना हंया वेंदा। ॿिए तरफ़ सिविल सोसाइटी पारां निगरान सरकार IG सिंध ऐं इंसानी हक़ूक़ तंज़ीमनि खां मुतालबो कंदे घुर कई त नींगर जे क़तल जे केस जे GIT जोड़े कातिलनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए मासूम नींगर जे वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वञे।